बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ में भली कार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन अॼु के प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में हिन वक़्तु बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, ख़ासि करे वायरल बुखार डेंगी मलेरिया जो जेको मर्ज़ आहे उन में वाध थी आहे ऐं ख़ासि करे कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त कराची जे सरकारी अस्पतालनि में बि रोज़ाने जी बुनियाद ते सवें जेके मरीज़ आहिनि उहे डेंगी मलेरिया ऐं वायरल बुखार जी जेका शिकायत खणी उहे पहुची रहिया आहिनि। हीअ रुॻो सरकारी अस्पतालनि जा अखर आहिनि, पर उनखां अलावा निजी क्लिनिकूं जेके आहिनि उनमें बि सवें खां हज़ारे माण्हू जेको आहिनि हिन मर्ज़ में वरितल नज़र अचनि था। इन प्रोजेक्ट्स ते अरबें रुपयनि जो जेको बजट आहे उहो रखियो वञे थो, पर उनजी रोकथाम जे लाइ या मच्छरमार स्प्रे जे लाइ उहे हुकूमती इक़दामात जेके आहिनि उहे नज़र कोन पिया अचनि। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु प्रोग्राम में शामिल हूंदा PMA जा सेक्रेटरी आहिनि डॉक्टर गफ़ूर शुरो साहब, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। असांजी तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर मुमताज़ बलोच आहिनि डाउ यूनिवर्सिटी मां, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कंदा ऐं उन सां गॾोगॾु असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि पवन कुमार साहब, उहे असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं डॉक्टर गफ़ूर शुरो साहब खां पुछंदासीं, डॉक्टर साहब कीअं पिया ॾिसो ख़ासि करे बीमारियूं तिन मौसम में वधंदियूं आहिनि, जॾहिं ख़ासि करे मौसम चेंज थींदो आहे, गर्मी ख़तमु थींदी आहे ऐं सर्दी जी जेको शुरूआति थींदी आहे, पर हिन भेरे बरसाति बि थी ऐं बरसाति खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे, मच्छरनि जो जेको आज़ार आहे उनमें वाध थी आहे, त उनखां पोइ ॾिसिजे पियो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, पर पूरे शहर में उन सां गॾोगॾु पूरे सिंध में ही जेके बीमारियूं आहिनि ख़ासि करे डेंगी मलेरिया ऐं वायरल बुखार जेको आहे उनमें वाध ॾिसण में अचे पई। हेल्थ खाते पारां, सिहत खाते पारां उन क़िस्म जेके एक्टिविटीज़ आहिनि या उन क़िस्म सां आगाही मुहिम या उन तरह जा जेके इक़दामात आहिनि उहे नज़र न पिया अचनि। तव्हां कीअं था ॾिसो इन मामले खे? असल में ॻाल्हि इहा त अवेयरनेस त बाक़ी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे त माण्हुनि खे जेके इशूज़ आहिनि उहे तव्हां रिज़ॉल्व कयो त उन खां पोइ जीअं पाणी जो मसइलो आहे त जे बारिशनि जे बाद पाणी जेको आहे सो गंदो थी वेंदो आहे या पाणी जिते बीह रहंदो आहे त उते मच्छरनि जी अफ़ज़ाइश शुरू थी वेंदी आहे ऐं मच्छर मार जेको आहे सो दवाउनि जो इस्तेमालु न थियण जे करे हमेशह इहो थींदो आहे त उते बीमारियूं वधणु शुरू थींदियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे पेट जूं बीमारियूं, चमड़ी जूं बीमारियूं, मच्छरनि जे करे डेंगी मलेरिया ऐं टाइफाइड तमामु घणो वधी चुको आहे ऐं ख़ासि करे उते जिते बारिश जो गंदो पाणी बीठल आहे उन करे मच्छरनि जी अफ़ज़ाइश तमामु घणे वॾे पैमाने ते आहे। त उन जे रोकण लाइ न त KMC जे जेको सो इदारनि कुझु कमु कयो आहे, न वरी सिंध गवर्नमेंट जो ख़ासि कमु नज़र आयो आहे, जंहिंजे करे काफ़ी माण्हू जेको आहे वीचारा परेशान आहिनि ऐं बीमारियुनि में मुब्तला आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, ॾिठो ईअं वेंदो आहे त आम जेको माण्हू आहे उहे बि किथे ग़लतियूं करे वेंदा आहिनि। बिल्कुलु हुकूमती सतह ते स्प्रे जी बि ज़रूरत आहे, जिते पाणी बीठल आहे उनखे निकाल करण जी बि ज़रूरत आहे, पर आम तौर ते जॾहिं कंहिंखे बुखार थिए थो त हू एंटीबायोटिक दवाउनि जो बि इस्तेमालु जेको आम माण्हू बिना कंहिं डॉक्टर जे सलाह जे शुरू करे छॾींदा आहिनि। हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? सफ़ाई सुथराई जो बि ख़्यालु जंहिं तरह सां रखणु घुरिजे उहो बि न रखियो वेंदो आहे, त तव्हां छा सलाह ॾींदो एज़ अ एक्सपर्ट? बिल्कुलु ॻाल्हि तव्हांजी सही आहे, लेकिन ग़रीब माण्हू वीचारो वञे त केॾांहुं वञे? तव्हांजी गवर्नमेंट हॉस्पिटल जी सर्विसिस एतिरियूं आहिनि कोन ऐं उहो जेकॾहिं प्राइवेट वञनि था त ज़ाहिर उते बि उनखे पंहिंजो फीस वग़ैरह ॾियणी थी पए, त उनजी मजबूरी आहे। उनजे जेको ॾियारी कमाई जेका आहे सा एतिरी आहे न जो पंहिंजे घर जो ख़र्चो हलाए सघनि, त उहो डॉक्टरनि खे जेको त पैसा ॾियनि ऐं इलाजु करणु उहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, पंहिंजे पूरे मुल्क में आहे, सिंध में बि आहे। त उन्हनि जो हल इहो सोचींदा आहिनि त भला पंहिंजे तौर ते कुझु दवाऊं वठूं जेके ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, उहो कंहिं बि सूरत में एक्सेप्टेबल न आहिनि, उन मरीज़ खे अञा वधीक बीमारी वधाए सघनि थियूं। छो त वायरल जेके डिज़ीज़ हूंदियूं आहिनि उनमें एंटीबायोटिक यूज़ करण सां वधीक नुक़सान थींदा आहिनि, फ़ाइदा न थींदा आहिनि, त उन खां त बचणु घुरिजे ई घुरिजे। पर असल में असांजी इदारनि जी बि ज़िमेदारी आहे, असांजी जेको हेल्थ डिपार्टमेंट जी बि इहा ज़िमेदारी हुअणु घुरिजे त इन्हनि चीज़ुनि खे बचे ऐं इन्हनि खां कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको फैसिलिटेट करे माण्हुनि खे आवाम खे त उहो बहितर कंदी। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वटि त असां ॾिठो आहे PMA में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आगाही सेमिनार बि थियनि था, माण्हुनि खे आगाह बि कयो वञे थो, स्कूलनि यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे बि उते जेको आहे घुरायो वञे थो, पर ही जेके प्रोग्राम्स आहिनि ख़ासि करे डेंगी मलेरिया जा, उन्हनि जी जेका बजट ते जेकॾहिं ॻाल्हि कजे त अरबें रुपयनि जी उन्हनि जी बजट आहे, पर कारकर्दगी असांखे नज़र नथी अचे। उनजो छा सबबु तव्हां सम्झो था? मिसमैनेजमेंट आहे न गवर्नमेंट लेवल ते। ॾिसो न फंड्स त आहिनि अवेलेबल आहिनि, उनखे यूटिलाइज़ नथा कजनि, उनखे प्रॉपर जेको इस्तेमालु नथो थिए, जॾहिं इस्तेमालु नथो थिए त इहा ई सूरत थींदी न। ईअं त बजट जेका सिहत जी बि तव्हांखे नज़र ईंदी, पर जो यूटिलाइज़ या इस्तेमालु आहे त उहो तमामु घटि थिए थो उन्हनि अस्पतालुनि में, जंहिंजे करे अस्पतालुनि जी जेका हालत आहे उहा बि तव्हांखे नज़र अचे थी। त ओवरऑल जेका मिसमैनेजमेंट आहे जो हर जॻह ते फेलियर आहे इदारनि जो, जिन जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पोइ चाहे उहो
वाटर बोर्ड हुजे चाहे उहो हेल्थ डिपार्टमेंट हुजे त उनजी इशू जे करे जेको सो इहे थियनि था मसइला। डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो आम मसइलो जेको आहे त आम माण्हू सां त जेका ज़्यादती थिए थी या जेके उनखे सहूलियतूं नथो मिलनि उहो अलॻि थी आहे, पर डॉक्टरनि जा जेके मसइला आहिनि उहे बि हुकूमत हल करण लाइ तयारु न आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं ॾिसंदा आहियूं त डॉक्टर पंहिंजे जाइज़ मसइलनि जे हल लाइ एहतियात जेको एहतजाज ते वेठल नज़र ईंदा आहिनि। इनखे तव्हां कीअं ॾिसंदव त हुकूमत इन्हनि मामलनि ते बि सीरियस न आहे त जॾहिं डॉक्टर हॉस्पिटल में सरकारी अस्पतालनि में मौजूदु न हूंदो त उहो जेको ग़रीब माण्हू जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो पंहिंजे घर जी जेका ॿ वक़्त जी मानी लाइ परेशान आहे उनजो उन वटि आख़िरी ऑप्शन ई सरकारी अस्पताल हुजे त उते बि जेकॾहिं डॉक्टर मौजूदु न हूंदा त पोइ ई कीअं मुआशिरो कीअं हली सघंदो? इहा असांजी बदकिस्मती आहे त गवर्नमेंट चाहे कहिड़ी बि हुजे उहो हमेशह इहो त एजुकेशन ऐं हेल्थ हुनजी प्रायोरिटी न आहे वई। जिते प्रायोरिटी न हूंदी आहे न उते त इशू जीअं पैदा थींदा आहिनि। डॉक्टरनि खे बि जेको जानी बुझी जेको कंहिं न कंहिं तरीक़े ते तमामु माइनर इशूज़ ते थियनि जेके न थियण जहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि इशूनि में उलझायो वेंदो आहे, परेशान कयो वेंदो आहे, जंहिंजे करे उहे कॾहिं हड़ताल ते था वञनि, कॾहिं अस्पताल वञनि त उहो सफ़र केरु करे थो उहो जेको बर्दाश्त करिणो पए थो उन वीचारे ग़रीब मरीज़ खे ई करिणो पए थो, उन आवाम खे करिणो पए थो। त इहो हिकिड़ो इशू बिल्कुलु रहियो आहे हमेशह। उहे चीज़ूं जेके लीगली हर जॻह ते थींदियूं रहनि, बल्कि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजे मुल्क जे कुझु सूबनि में उहे इम्प्लीमेंट थी चुकियूं हूंदियूं आहिनि ऐं असां वटि न हूंदियूं आहिनि। त इहे इशू जेको जानी बुझी पैदा कया वेंदा आहिनि, इहा सम्झ में असांखे बि नथी अचे त छो कया वेंदा आहिनि। काफ़ी जेको माण्हू मुतासिर थियनि था ऐं काफ़ी एमरजेंसियूं जेके आहिनि उहे बि मुतासिर थियनि थियूं। सर्जरी कंहिं माण्हू जी थियणी हूंदी आहे उहा न थी सघंदी आहे टाइम ते, उनजा काफ़ी नुक़सानात आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में त हुकूमत खे इन्हनि ॿिन्ही चीज़नि ते ख़ासि करे एजुकेशन ऐं हेल्थ ते ऐं पंहिंजो जेको सो प्रायोरिटी ते सोचणु घुरिजे ऐं सुठा हिकिड़ा इंतिज़ामी जेके ऑफिसर्स रखणु घुरिजनि त जेको हुनखे सुठे नमूने हलाए सघनि। हिन वक़्तु त इहो आहे जेको पसंदीदा माण्हू आहे हुनखे रखियो वञे थो, जॾहिं रखियो वञे थो त हुनजो रिज़ल्ट ईअं ई थींदी जेका तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा डॉक्टर साहब, असां ॾिठो आहे त कराची में त ठीकु आहे, तव्हां वटि जिना अस्पताल आहे, सिविल आहे, उते कुझु सहूलियतूं असांखे नज़र अचनि थियूं। उनखां पोइ कराची जा जेके ॿिया अस्पताल आहिनि या न जेके लोकल सतह ते नंढा नंढा हेल्थ जा यूनिट ठहियल आहिनि उते न ई डॉक्टर टाइम ते पहुचे थो। जेकॾहिं किथे डॉक्टर पंहिंजी ड्यूटी जेका आहे उहा टाइम सां निभाए थो त उते दवाऊं मौजूदु न आहिनि, पर जेकॾहिं कराची खां असीं ॿाहिरि निकिरंदासीं त उते जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उते सिर्फ़ु डॉक्टरनि खे इहो चवण लाइ विहारियो आहे त इनखे तव्हां कराची खणाए वञो। हिन सूरत हाल जे मौजूदु हूंदे जेको ॻोठनि जो माण्हू आहे, जेको एतिरी अवेयरनेस बि जंहिं वटि न आहे, जंहिं वटि एतिरा ज़रिया बि न आहिनि, त हर माण्हू वटि एतिरी ताक़त न हूंदी आहे त हू मरीज़ खे कराची खणाए वञे या कंहिं प्राइवेट अस्पताल में इलाजु कराए। त हेठी सतह ते जेको स्ट्रक्चर आहे हेल्थ जो उहो तमामु घणो ख़राबु थियो आहे, हुनखे कीअं सही करे सघिजे थो? दादा असांजे पीएम जो मौक़िफ़ इहो आहे त प्रिवेंशन इज़ द बेटर देन क्योर। असां त हमेशह इन ते ज़ोर ॾिनो आहे त बाबा तव्हांजा जेके बेसिक हेल्थ यूनिट आहिनि या प्राइमरी केयर आहे उनखे बहितर करियो त बीमारियूं पैदा ई न थियनि, मसइला एतिरा थियनि ई न जो तव्हां टर्शरी केयर। गवर्नमेंट जो त उल्टो कमु आहे त टर्शरी केयर ते जेको त वॾी वॾी मशीनूं रखो, वॾा वॾा जेको त बिल्डिंगूं वग़ैरह ठाहियो, पोइ हुन में भले HR हुजे न हुजे, हुनजी मशीन खे इस्तेमालु करण वारो माण्हू हुजे या न हुजे, पर तव्हां उते रखो। उनजा पंहिंजा पंहिंजा मफ़ाद आहिनि। लेकिन असल जेका ॻाल्हि तव्हां चई आहे न बेसिकली थियण ईअं घुरिजे त असांजी जेके प्राइमरी हेल्थ केयर आहिनि उन्हनि खे स्ट्रॉन्ग बनाइणु घुरिजे। असांजी सेकेंडरी जेके हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि खे बहितर करणु घुरिजे त मथे लोड कमु थिए, मथे जेको बजट तव्हांजो बचंदो ऐं तव्हां प्रॉपर हुनखे यूटिलाइज़ करे सघंदो। पर हिते हिनखे केरु सम्झाए नहीं, हाणे इहो त वॾो मसइलो इहो ई त आहे न त असांजे जेके ॿाहिरि जा माण्हू वीचारा आहिनि उनखे तव्हां त इहो करे ORS जो पैकेट बि नथो मिले ऐं दवा त परे जी ॻाल्हि आहे। जॾहिं ORS जो पैकेट न आहे, दवा न आहे त उहो छा सर्वाइव करे सघंदो? हा बिल्कुलु, उनजो सबबु इहो आहे त असां जिना अस्पताल वञूं, सिविल वञूं या ॿिया जेके सरकारी अस्पताल आहिनि उते असांखे ॻोठाणनि जो रश वधीक नज़र अचे थो, छो त उन्हनि जे ॻोठनि में उहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि। डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं तव्हां बिल्कुलु मज़बूत मौक़िफ़ जेको आहे PMA जो बि रखियो ऐं हीअ जेका सूरत हाल पैदा थी आहे उन ते बि तव्हां ॻाल्हायो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। पवन, छा चवंदो हीअ करोड़नि खां वधीक अरबे रुपयनि जो बजट आहे इन्हनि प्रोजेक्ट्स ते? तव्हां सीनियर हेल्थ रिपोर्टर आहियो, तव्हां सभिनी मामलनि खे रिपोर्ट कयो पिया, छो इम्प्लीमेंट न पियो थिए? बजट केॾांहुं पियो वञे ऐं हीअ जेके पैसा आहिनि उहे किथे इस्तेमालु पिया थियनि? जी इम्तियाज़ साईं, पहिरीं त महिरबानी तव्हांजी। तव्हांखे आउं फिगर ॿुधायां, जेके सिहत खाते जी जेका बजट आहे उहा आहे तक़रीबन 1 अरब 21 करोड़ रुपया ओवरऑल, उहे सॼी सिंध में डिस्ट्रीब्यूट थियनि था। पर जेका मच्छर मार स्प्रे या फेमिगेशन आहे या मुहारियूं हिनखे असां नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं त उहे ॻोठनि में या शहरनि में विरायूं ईंदियूं हुयूं। टाउन कमेटीज़ आहिनि या जेका
डिप्टी कमिश्नर उन्हनि तरफ़ां बि इहे विराई वेंदियूं हुयूं, पर इन क़िस्म जूं के बि सहूलियतूं आहिनि उहे नज़र नथियूं अचनि। जेका एक्चुअल डेटा आहे उहा लिकाई वेंदी आहे, जेका पैसा आहिनि उहे डिस्ट्रिक्ट खे ॾिना वेंदा आहिनि, करोड़नि जी मद में हर डिस्ट्रिक्ट खे पैसा मिलनि था, पर उहे सिर्फ़ु जेका कागज़ आहिनि उन्हनि में जेके लिखिया वञनि था, पर ग्राउंड ते उन क़िस्म जो कंहिं क़िस्म जो कमु नथो थिए, माण्हुनि खे कंहिं क़िस्म जो रिलीफ नथो मिले। इस्पतालनि में असां अगरि डेटा वठूं था, सिर्फ़ु पहिरीं अचूं था हिते कराची जूं जेके इस्पतालूं आहिनि, जना वेंदासीं या सिविल इस्पताल आहे, उनखां अलावा मुख़्तलिफ़ ॿियूं इस्पतालूं उन्हनि जी सिर्फ़ु डेटा वठंदा आहियूं। उते जेके आहिनि रोज़ानो जे बुनियाद ते 150, 200, 250 जेके मरीज़ आहिनि उहे डेंगी मलेरिया जा अचनि था। पर तव्हां जेकॾहिं सिहत खाते तरफ़ां जेके रोज़ानो जे बुनियाद ते डेंगी ऐं मलेरिया जा जेके अंग अखर जारी कया वञनि था उहे 50, 60, 30 अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट आहिनि, मुख़्तलिफ़ डिवीज़न, उन्हनि जा केस जेके आहिनि 200 या 300 ॾेखारिया वञनि था। पर अहिड़ी इहे जेके फिगर्स आहिनि उहे कूड़ियूं फिगर्स हूंदियूं आहिनि, पर ॾिसंदासीं इस्पतालनि में उन्हनि जी डेटा ऐं जेका सिहत खाते तरफ़ां जेका डेटा जारी कई वञे थी उन में ॾींहं राति जो फ़र्क़ु हुजे थो। हाणे अॼु जी तव्हांखे आउं डेटा ॿुधायां, कराची में जेको केस मजमूई तौर ते उन्हनि ज़ाहिर कया आहिनि उहे कोई 50 या 60 जे क़रीब केस आहिनि, पर ग्राउंड ते ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ जेके इस्पतालूं आहिनि ख़ाली सरकारी, उन्हनि में सिर्फ़ु 3 या 4 जेके वॾियूं इस्पतालूं आहिनि, कराची जी जेका लियारी इस्पताल आहे, सिविल इस्पताल आहे, कोरंगी इस्पताल आहे, जना इस्पताल आहे, उन्हनि जी डेटा जेकॾहिं पाण उनखे कंबाइन कंदासीं, उन्हनि खे कंसोलिडेट कंदासीं त उहा मजमूई तौर ते उनजो अंगु जेको आहे उहो 1000 खां मथे बीहंदो। अहिड़ी रीति सिंध जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि रोज़ानो जे बुनियाद ते केतिरा ई मरीज़ थींदा। ख़ासि करे हैदराबाद जेको डिवीज़न आहे उहो तमामु वॾो मुतासिर रहियो आहे डेंगी ऐं मलेरिया जे हिसाब सां। ऐं जीअं ई बारिशूं थियूं आहिनि त मलेरिया ऐं डेंगी जा जेके केस आहिनि उन्हनि में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। हिन वक़्तु जेके सिंध जा मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि में मलेरिया ऐं डेंगी जेका वबा आहे उहा तमामु घणी फैलिजी वई आहे। ख़ासि करे सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, थरपारकर, मिठी आहे, उमरकोट आहे, उन समेत सिंध जा मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, नंढा टाउन आहिनि, उन्हनि में मच्छरनि जो जेको आज़ार आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे। छाकाणि त बरसातुनि खां पोइ जेको गंदो पाणी आहे उहो सेवरेज जो पाणी आहे उहो रोडनि रस्तनि ते अञा ताईं बीठल आहे, उहो निकाल न थियो आहे। जीअं डॉक्टर साहिबु बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल में इहो चयो त जेका गंदे पाणी में जेके मच्छर आहिनि उन्हनि जी अफ़ज़ाइश थींदी आहे ऐं पोइ उहे मच्छर जेके ख़तरनाक उन्हनि जो जेको आहे चक आहे उहो ॿारनि खां ख़ासि करे जेके ॿार आहिनि उहे बि असांखे तमामु घणो मुतासिर इस्पतालनि में असां ॾिसूं था जेके पहुचनि था, जेके वॾियूं इस्पतालूं आहिनि उन्हनि में, पर उन्हनि खे सिंपली जेके ट्रीटमेंट ॾेई करे उन्हनि खे फ़ारिग कयो वञे। वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिते कराची जूं जेके वॾियूं सरकारी इस्पतालूं उन्हनि में टेस्टिंग किट्स बि अवेलेबल कोन्हे। तव्हां ॿुधायो त केॾी 1 अरब 21 करोड़ रुपया जेका बजट आहे उहा आहे ओवरऑल एंटी मलेरिया प्रोग्राम जी। सूरत हाल इहा आहे त हिते टेस्टिंग किट्स बि अवेलेबल कोन्हनि। कराची जी ॻाल्हि पिया कयूं त बाक़ी तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेके सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जी कहिड़ी हालत हूंदी। सिंध जे गादी वारे शहर में इहा सूरत हाल आहे त हीअ बजट सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारी वेंदी, कागज़ी कार्रवाई हूंदी आहे, ग्राउंड ते कंहिं क़िस्म जी का शइ माण्हुनि खे नथी मिले। इवन जेका दवाऊं आहिनि उहे बि माण्हुनि खे पंहिंजूं एंटीबायोटिक जहिड़ी तव्हां ज़िक्र कयो उहे जेके माण्हुनि खे पंहिंजे पैसनि मां ख़रीद करणियूं पवंदियूं। ऐं केतिरा ई छाकाणि त इस्पतालनि में सहूलियतूं न हुजण जे करे माण्हू जेके आहिनि मलेरिया डेंगू जेके ट्रीटमेंट आहिनि उहे उन्हनि खे ख़बर आहे त आम तौर ते पेनाडोल वठणी आहे या पोइ उहे पंहिंजे हिसाब सां ई गुज़ारो कंदा आहिनि। ऐं घणा केस जेके पंहिंजे तौर ते जेके दवाऊं आहिनि उहे कॾहिं कॾहिं नुक़सान बि ॾेई विझंदियूं आहिनि ऐं उहे जेको बीमारी आहे वायरल बीमारियूं ख़ासि करे उन्हनि में वाध बि थी वेंदी आहे। प्रोग्राम में हिन वक़्तु टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि कयूं पिया सिंध में थींदड़ हाणोकी जेके बरसातूं आहिनि उन खां पोइ बीमारियुनि में वाध थी आहे, ख़ासि करे डेंगी मलेरिया ऐं वायरल बुखार जेको आहे उन में वाध ॾिसण में अचे पई। डॉक्टर मुमताज़ बलोच साहब असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। डॉक्टर मुमताज़ साहब डाउ यूनिवर्सिटी में सीनियर डॉक्टर आहिनि, उन सां गॾोगॾु इंसानियत जी ख़िदमत लाइ सदाईं अॻिते नज़र ईंदा आहिनि। ख़ासि करे सिंधी वसंदियूं उन्हनि में मेडिकल कैंपूं हुजनि, मुफ़्त दवाऊं हुजनि या हू पंहिंजे तौर ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाण क्लिनिक हलाए आम माण्हुनि खे रिलीफ फराहम कंदा आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो बीमारियुनि में तमामु घणी वाध नज़र अचे पई, छा करण जी ज़रूरत आहे, कहिड़े तरीक़े सां आम माण्हू इन बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघे थो, ऐं ख़ासि तौर ते पाण जेको माण्हू डॉक्टर थी पाण जेको आहे दवाऊं वठणु शुरू करे छॾे थो, एंटीबायोटिक जेका आहे उहो इस्तेमालु करे थो, उनजा कहिड़ा नुक़सान थींदा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा इम्तियाज़, थैंक यू वेरी मच। ऐं ज़बरदस्त ऐं इम्पॉर्टेंट टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ असांखे इनवाइट कयो आहे।
अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त डेंगी मलेरिया जे डॉक्टर साहब बि चयो त हाणे हिकिड़ी वबा जी शकल अख़्तियार करे वियो आहे। एक्चुअली हिन जेको आहे सॼो प्लान जेको आहे मानसून खां अॻु में ई गवर्नमेंट खे ठाहिणु घुरिजे। मानसून जी जीअं सीज़न अचे थी ऐं बरसातूं थींदियूं त उन खां पोइ पाणी न बीहणु घुरिजे ऐं बरसातुनि खां फौरी तौरु स्प्रे शुरू कयो वञे। बदकिस्मतीअ सां इहो थींदो कोन्हे। बरसातुनि खां पोइ अवां ॾिठो त जेको आहे मिड ऑफ अगस्त में ऐं फर्स्ट वीक ऑफ सेप्टेंबर में शदीद बारिशूं पयूं पूरे मुल्क में पयूं आहिनि, ख़ासि करे सिंध ऐं कराची में शदीद बारिशूं पयूं आहिनि ऐं ख़ासि करे कराची जो अव्हांखे बि ख़बर आहे त सेवरेज सिस्टम तक़रीबन तबाह थी चुको आहे। पाणी रोड रस्तनि ते मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि में ॻोठनि में हिन महिल ताईं बि बीठो आहे, जंहिंजे करे तमामु घणी जेका आहे मलेरिया ऐं डेंगी जी वबा फैलिजी चुकी आहे। हर घर में जेको आहे हिन जो मरीज़ 1 2 3 4 आहिनि ई आहिनि। बिल्कुलु ऐं बदकिस्मती आहे डॉक्टर साहब जी ॿुधायो त किट्स अवेलेबल कोन्हनि ऐं जेको आहे इहो डॉक्टरी जेको आहे सीनियर डॉक्टर को अगरि हिस्ट्री वठे एग्ज़ामिनेशन करे ऐं जेको आहे टेस्ट कराए त अंदाज़ो थींदो डेंगी आहे मलेरिया आहे। छो जो हे बुखार घणा माण्हू काउंटर मेडिसन वञी स्टोर तां वठनि था मलेरिया जी, हूंदो डेंगी आहे। रहंदो उहो जेको आहे न केस ख़राबु थी वेंदो आहे, हुनखे वॉमिटिंग शुरू थी वञे, रैशिस शुरू था थी वञनि, तबियत वधीक ख़राबु थी वञे। त अवां प्लेटफॉर्म तां ऐं हीउ जेको प्रोग्राम अवां शुरू कयो आहे ज़बरदस्त आहे। इहे प्रोग्राम इन सीज़न शुरू थियण खां अॻु में बि थियनि ऐं बरसातूं जीअं थियनि थियूं त थियनि अवेयरनेस आहे, जीअं माण्हुनि खे ख़बर पए त एहतियात छा कजे। असां वटि बदकिस्मतीअ सां असां जेको आहे ख़र्चु इलाज ते कयूं था, हिकु डेंगीअ जे मरीज़ ते अगरि असां 2-3 हज़ार ख़र्चु थिए थो, घटि में घटि बि इहो थो मां ॿुधायां त प्रिवेंशन ते त को बि ख़र्चु कोन्हे न। बिल्कुलु एहतियात करिणो आहे। घर में का बाल्टी भरियल न हुजे, पाणी को टायर में न पियो हुजे, को पाणी बीठल कोन हुजे, एहतियात करिणो आहे। फुल स्लीव पाणी आहिनि शाम जो ऐं सुबुह जो। घर में स्प्रे करिणो आहे। दरवाज़नि दरियुनि ते नेट लॻाइणी आहे ऐं जेका आहे पाण नेट इस्तेमालु कंदा आहियूं जेको सुम्हण लाइ। सो इहे एहतियाती तदाबीर वटि इस्तेमालु कजनि त घणो बचाव थी सघे थो। पर हाणे टाइम तक़रीबन जेको आहे घणो गुज़री चुको आहे। हाणे पीक ते आहे डेंगी मलेरिया, हाणे बि एहतियात आवाम करे त बची सघे थो। पर हिन में अर्ज़ु कंदो हलां त असां वटि लेट घणा था अचनि डायग्नोसिस जेके केस थियनि था डेंगी मलेरिया जा, 5 ॾींहं 6 ॾींहं गुज़ारे जंहिंमहिल कॉम्प्लिकेटेड केस थो थी वञे पोइ था अचनि, पोइ हॉस्पिटलाइज़ था थियनि। पोइ उन में हिननि खे अंदाज़ो हुजणु घुरिजे त कॾहिं जॾहिं बि पेशेंट्स खे जिस्म ते ॻाढ़ा निशान था थियनि, चाहे सीअ सां बुखार हुजे, जिस्म ते ॻाढ़ा निशान थियनि, पेट खां नक खां या पेट खां रतु अचे, वात खां रतु अचे, ब्लड प्रेशर घटि थिए, उल्टी न बीहे, बेहोशी थिए, त फौरी तौर ते हॉस्पिटल पहुचणो आहे या पंहिंजे कंसर्न डॉक्टर सां मिलणो आहे ऐं एडमिट थी करे पंहिंजो जेको आहे इलाजु जारी रखनि। हिन जो बिल्कुलु इलाजु आहे, मौजूदु आहे, प्रॉपर ट्रीटमेंट थिए त हीउ ख़तमु थी सघे थो डेंगी मलेरिया ट्रीटमेंट जे ज़रिए। पर जे हिनखे डायग्नोस प्रॉपर न हुजे, काउंटर मेडिकेशन हुजे, सेल्फ मेडिकेशन हुजे, त पोइ कॉम्प्लिकेशन तमामु घणा था ॾिसण। अच्छा डॉक्टर साहब, पाणी जो जेको इस्तेमालु आहे उनजो बि जेको हिकिड़ो वॾो अहम किरदारु हुजे थो इंसानी सिहत में। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त सेवरेज जो जेको निज़ाम आहे उहो सॼे शहर में बिल्कुलु ख़राबु आहे। असां सूरत हाल ॾिठी त बारिशनि में कीअं शहर ॿुॾो, ऐं ख़ासि करे सिंधी वसंदियूं त अञा ताईं पाणी हेठि आहिनि, मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते पाणी बीठल आहे। सेवरेज जो पाणी जेको पीअण जे पाणी में मिक्स थी वियो आहे वाटर बोर्ड जे लाइननि में, त उहो मुख़्तलिफ़ घरनि में जेके माण्हू पीअनि नथा, त ख़ासि करे थांव धोइण में उहो इस्तेमालु थिए थो। त छा उहो थांव धोइण दौरान बि इफेक्ट करे सघे थो, उनजा असर थी सघनि था इंसानी सिहत ते? इम्तियाज़ हिन में थिए ईअं थो जो जेको पाणी जेको आहे सेवरेज वारो मिक्स आहे या पाणी जेको आहे कंटामिनेटेड आहे, जे उन सां हथनि खे त लॻे थो न, ऐं हथ मानीअ खां अॻु में जे प्रॉपर साबुण सां न वॉश कजनि, धोइजनि न, त पोइ छा थो थिए त उन सां गॾोगॾु असांखे मरीज़नि खे जेको आहे टाइफाइड थियण जा चांसिस तमामु घणा आहिनि। ऐं टाइफाइड जो XDR जेको आहे हले थो, इंटेरिक फीवर, जंहिंमें तक़रीबन 90% दवाऊं कोन थियूं लॻनि, तमामु ख़तरनाक क़िस्म आहे टाइफाइड जो हिकिड़ो, उहो हली रहियो आहे। उनजा केसिस तमामु घणा आहिनि। उहो ईअं ई आहे बिल्कुलु, त खाइण पीअण जूं शयूं जेके फ्रेश न हुजनि, कंटामिनेटेड हुजनि, वॉशरूम खां पोइ या मानी खां अॻु में साबुण सां हथ न धोइजनि। इन सां गॾोगॾु टाइफाइड सां गॾोगॾु गैस्ट्रोएंटराइटिस जेको आहे, दस्त, उल्टियूं इहे थी सघनि थियूं, ऐं हेपाटाइटिस थी सघे थो। स्किन जा इशूज़ तमामु घणा था थियनि। त बिल्कुलु इहो सेवरेज जे पाणी सां तमामु घणा नुक़सान था थियनि। जीअं मां अॻु ॿुधायुमि त टाइफाइड आहे, गैस्ट्रोएंटराइटिस आहे, ऐं इन खां लिवर जा इशूज़ आहिनि, हेपाटाइटिस थी थिए, स्किन जा इशूज़ आहिनि। बाक़ी पाणी बीठल आहे इन सेवरेज पाणीअ में, त डेंगी मलेरिया केसिस तमामु घणा था ॾिसण।
डॉक्टर साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी, इंतिहाई अहम मालूमात जेका हर माण्हू खे ख़बर हुजणु घुरिजे। हर माण्हू खे ख़बर त आहे, पर वक़्त सां गॾु जॾहिं इहे मौसम अचे थो त उन्हनि माण्हुनि खे ॿीहर इहा ॻाल्हि ॿुधाइणी पए थी, सम्झाइणी पए थी, छो त असांजा माण्हू सम्झण लाइ तयारु न आहिनि। ऐं ख़ासि करे हिन मौसम में नंढड़ा ॿार ऐं असांजा जेके ज़ईफ़ आहिनि घरनि में, उहे सम्झण लाइ तयारु, उन्हनि जो इम्यून सिस्टम जेको आहे उहो कमज़ोर हुजे थो, ऐं जॾहिं हीअ बीमारियूं उन्हनि ते हमिलो कनि थियूं, इहे मच्छर उन्हनि ते हमिलो करे थो त जल्दी बीमार थी पवनि था। पवन, अंग अखर छा अञा ताईं सिंध हुकूमत पारां या सिंध सिहत खाते पारां ॿुधाया विया आहिनि त हिन वक़्तु ताईं सूबे में घणो अंग अखर आहे? अंग अखर जीअं तव्हां ॻाल्हि कई त इन ॻाल्हि में का बि जेका आहे उहा ॿी ॻाल्हि न आहे त जेके सरकारी अंग अखर आहिनि उहे बिल्कुलु अधु खां बि घटि ॿुधाए था वञनि। रोज़ाने जी बिना ते हज़ारे मरीज़ सरकारी अस्पतालनि में रुॻो अचनि था, निजी क्लिनिकूं उन खां अलॻि आहिनि, पर सरकारी सतह ते उहे अंग अखर तमामु घटि आहिनि। तव्हां वटि इन हवाले सां छा मालूमात आहे? महिरबानी। बिल्कुलु अंग अखर जेकॾहिं तव्हांखे मूनसून खां अॻु जा तव्हांखे ॿुधाया, ऐं हाणे जेकॾहिं पाण जेके अंग अखर असांखे सेप्टेंबर जा मिलिया आहिनि उनजो तव्हांखे सिर्फ़ु जाइज़ो वठंदासीं, तव्हां हैरान थी वेंदो। हाणे यानी 2025 जे जनवरी खां वठी मई ताईं जेके केस ओवरऑल जेके सिंध में सिहत खाते तरफ़ां जेके अंग अखर उहे जारी कया उहे बि पाण नाज़रीन खे ॿुधाईंदासीं, ऐं जेके हाणे सेप्टेंबर जा जेके केसिस आहिनि उहे बि पाण ॿुधाईंदासीं। सिंध में मजमूई तौर ते जेके जनवरी खां मई ताईं जेके केस आहिनि मलेरिया जा, उहे जेके 28,820 केस ज़ाहिर थिया हुआ, रिपोर्ट थिया। ख़ासि करे उन में जेको हैदराबाद डिवीज़न आहे उहो सभ खां वधीक मुतासिर थियो हुयो। तक़रीबन 10,000 खां जेके वधीक केस आहिनि उहे जेके रिपोर्ट थिया हुआ हैदराबाद डिवीज़न में। कराची में जेको सिर्फ़ु 239 केस जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया हुआ। एड जेके मुख़्तलिफ़ जेके अस्पताल आहिनि उन्हनि में 4,94,000 माण्हू जेके आहिनि उन्हनि जी स्क्रीनिंग कई वई। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको सेप्टेंबर जो जेको महीनो आहे 1 तारीख़ खां वठी 24 तारीख़ ताईं जेके केस ज़ाहिर कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके कराची जूं जेके अस्पतालूं आहिनि या मुख़्तलिफ़ सिंध जे जेके इलाइक़नि जा केस तव्हांखे ॿुधायां। कराची ईस्ट में टोटल जेके केस आहिनि सेप्टेंबर में जेको 24 ताईं जेके उहे केस आया आहिनि 22 सिर्फ़ु, ऐं मजमूई तौर ते 1 तारीख़ खां वठी हिन वक़्त ताईं जेके केस आहिनि उहे आहिनि 119 केस आहिनि। सेंट्रल जी ॻाल्हि कंदासीं त सिर्फ़ु सेप्टेंबर जा जेके केस आहिनि बल्कि हिकिड़े ॾींहं जा उहे 9 ॾेखारिया विया आहिनि, ऐं अहिड़ी रीति जेके महीने भर जा पूरा केस आहिनि उहे 98 ॾेखारिया विया आहिनि। अहिड़ी रीति हिकु ॾींहं जा जेके कराची साउथ में जेके केस ज़ाहिर कया आहिनि उहे 11 आहिनि, ऐं टोटल जेके केस आहिनि पूरे महीने जा उहे 88 आहिनि, जॾहिं त हिकु जेका डेथ आहे उहा कराची ईस्ट में रिपोर्ट थी आहे सेप्टेंबर जे महीने दौरान। अहिड़ी रीति हैदराबाद डिवीज़न में 72 केस ज़ाहिर थिया आहिनि अॼु, ऐं 469 जेके आहिनि उहे पूरे महीने जा आहिनि, ऐं हिकु डेथ हैदराबाद डिवीज़न में जेका आहे उहा बि थी आहे। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट आहिनि, ख़ासि करे हैदराबाद शहर जी ॻाल्हि कंदासीं त 25 केस जेके आहिनि अॼु साम्हूं आया आहिनि। 63 जेके आहिनि उहे मजमूई तौर ते पूरे महीने में ॾेखारिया विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो जहिड़ी रीति तव्हांखे अॻु में ई ॿुधाए चुको आहियां त मुख़्तलिफ़ जेके अस्पतालूं आहिनि पाण इंटीरियर सिंध खे छॾींदासीं, जेके सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि हैदराबाद खां वठी उमरकोट, मिठी, थर पार्क, उन्हनि जा अंग अखर वठंदासीं त बि किथे ॻाल्हि पहुचंदी। पर कराची जूं जेके मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि उन्हनि में रोज़ु 200, 250, 300 माण्हू अचनि था। हाणे इन्हनि जेका डेटा शो कई आहे उन में सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन में किथे 25 ॾेखारिया विया आहिनि रोज़ानो केस, त किथे 8 ॾेखारिया विया आहिनि। पर एक्चुअल जेके अंग अखर आहिनि उहे हज़ारनि में, मतिलबु पाण चई सघूं था 1000 खां मथे जेके मरीज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में उन्हनि खे विज़िट कनि था। ख़ासि करे छाकाणि त टेस्टिंग किट्स अवेलेबल कोन्हे। तव्हांखे ॿुधायां जेका CBC जेका सिंपल टेस्ट थींदी आहे उहा जना जहिड़ी अस्पताल में कल्ह हिकिड़ो मरीज़ वियो आहे, उनखे मलेरिया जो शक हुयो, वियो हुते, डॉक्टरनि तरफ़ां टेस्ट बि किट्स हुते कोन हुई, पर उनखे सिंपल जेका CBC टेस्ट आहे जेका हिकिड़ी नॉर्मल टेस्ट आहे, जेका वॾी उन ते का कॉस्ट बि कोन्हे, तव्हां प्राइवेट में किथे कराईंदो त 200, 300 रुपए में तव्हांजी थी वेंदी। उहा जेका टेस्ट आहे उहा बि जना जहिड़ी वॾी अस्पताल में मौजूदु कोन्हे। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि उन्हनि में टेस्ट किट खां वठी के बि क़िस्म जूं फैसिलिटीज़ न आहिनि, न ई के जेके वार्ड आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। तव्हां वेंदो एमरजेंसी में डॉक्टर तव्हांखे सिंपली जीअं ट्रीट कंदा आहिनि उहे कंदा, ऐं प्राइवेट में चवंदा त भाउ हीअ जेकी एंटीबायोटिक आहे या पाणी जो वधीक इस्तेमालु कयो, अहिड़ी रीति उहो मोकिले छॾींदा। पर थिए ईअं थो जेकॾहिं को मरीज़ अचे थो उन्हनि खे प्रॉपर डॉक्टर साहब पंहिंजी गुफ़्तगू में चयो आहे त प्रॉपर उनखे डायग्नोस कयो वञे, उनखे ट्रीटमेंट ॾिनी वञे त जीअं उनजी सूरत हाल आहे उहा बहितर थी सघे। पर अस्पतालनि में अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी शइ नथी नज़र अचे, छाकाणि त अस्पतालूं जेके आहिनि अॻे ई ऑलरेडी जेके आहिनि ओवर बर्डन लॻियूं पियूं आहिनि, त उनजे करे इन्हनि क़िस्म जूं जेकॾहिं मरीज़ डेंगी या मलेरिया में जेके मरीज़ मुब्तला आहिनि, ख़ासि करे बरसातनि खां पोइ रेशो जेको आहे उहो तमामु घणो वधियो आहे। पर
कंहिं क़िस्म जा जेके ख़ासि पाण चऊं एमरजेंसी रूम जो उहे न आहिनि। डॉक्टर साहब ही जेके अंग अखर असांजे सीनियर रिपोर्टर पवन कुमार ॿुधाया आहिनि, इन खां वधीक जा त जेतिरी ताईं मूंखे ख़बर आहे त असांजी यूसी में इन खां वधीक जा केस जेके आहिनि रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट थियनि था। ऐं अवां जहिड़ा जेकॾहिं मसीहा किरदार माण्हू इंसान समूरे सिंध में न हुजनि ऐं फलाही इदारा जेकॾहिं हेल्थ सेक्टर में कमु न कंदा हुजनि त इहा जेका सरकारी अस्पतालूं आहिनि या उन्हनि जी जेका कैपेसिटी आहे उन्हनि जी ख़बर पइजी वञे। माण्हू मुख़्तलिफ़ जेके फलाही इदारा आहिनि या अहिड़ा डॉक्टर जीअं तव्हां आहियो, तव्हां माण्हुनि जी ख़िदमत कयो पिया, त तमामु घटि पैसनि ते इलाजु उन्हनि जो थिए थो। जेतिरो किरायो उन्हनि खे सरकारी अस्पताल ताईं पहुचण में लॻे उनखां बि घटि में तव्हां उन्हनि जो घर वेठे इलाजु कयो था। अहिड़ा सवें किरदार आहिनि, कुझु असांजे साम्हूं असांखे नज़र अचनि था, कुझु असांखे नज़र नथा अचनि। जेकॾहिं उहे माण्हू न हुजनि, फलाही इदारा न हुजनि जेके हेल्थ सेक्टर में कमु कनि था, त पोइ सूरत हाल किथे बीहंदी? हाणे ही जेके अंग अखर असांजे सीनियर रिपोर्टर ॿुधाया उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? इन खां वधीक त रोज़ानी जी बुनियाद ते मां सम्झां थो त मुंहिंजे इलाइक़े या मोहल्ले में वधीक केस रिपोर्ट थींदा हूंदा। ठीकु था चओ था, तव्हांखे सॼी ख़बर आहे, इन इलाइक़े में रहो था। ही त जेके अंग अखर ॿुधाइनि था मूंखे त खिल थी थिए कि मज़ाक थी लॻे। ठीकु आहे, जेसि ताईं असां सच कोन ॻाल्हाईंदासीं, जेसि ताईं पंहिंजे माण्हुनि खे सच न ॿुधाईंदासीं त उहो बीमारी खे सीरियस कोन वठंदा। हज़ारनि जी तइदाद में आहे ऐं सिर्फ़ु हिन पंहिंजे टाउन गुलशन टाउन में मां चवंदुसि उहे ई हज़ारनि में ई आहिनि। ठीकु आहे, डेली डेंगी ऐं मलेरिया जा इन सां गॾोगॾु टाइफाइड जा आहिनि, हेपाटाइटिस जा आहिनि, ॿिया केस बि आहिनि। घटि में घटि सच ॻाल्हायूं त पोइ सीरियस थी करे अवेयरनेस जो प्रोग्राम थिए ऐं जेके बि असां वटि टाउन चेयरमैन्स आहिनि, मुंहिंजी त रिक्वेस्ट आहे गवर्नमेंट खे त उन्हनि खे इहा इंस्ट्रक्शन ॾे त इलाइक़े में रोज़ाना बेसिस ते स्प्रे थिए। पाणी बीठल आहे त पाणी कढियो वञे। माण्हुनि खे घटि में घटि स्कूलनि में बि डेंगी मलेरिया खां अवेयरनेस जो हिकिड़ो सेशन 10 मिंटनि जो उस्ताद ई वठनि। को हिन में का मेडिकल या रॉकेट साइंस कोन्हे त एहतियात कीअं करिणो आहे, घर में जेको आहे हाफ स्लीव पाइणो ऐं स्प्रे करिणो आहे, पाणी बीठल न हुजे ऐं घरनि दरनि में नेट लॻाइणी आहे। इहो एहतियात ॿुधाइनि त तॾहिं बि असांजो बचाव थी सघे थो। केसिस तमामु घणा आहिनि था, सिंध में लखनि जी तइदाद में हूंदा, हर साल थींदा आहिनि, पर हर साल असां सीरियस कोन वठंदा आहियूं। असां उमेद था कयूं त अवाज़ जे ज़रिए हुकूमत हीअ जेको आहे सीरियस एक्शन खणंदी, अवेयरनेस जो प्रोग्राम बि हलंदो ऐं किट्स बि प्रोवाइड कंदा ऐं माण्हुनि खे सही ट्रीटमेंट ऐं सस्ती ऐं मुफ़्त ऐं मयारी ट्रीटमेंट मिलंदी त अलाह साईं सभिनी खे सिहत ॾींदो इंशाअल्लाह। असांजी दुआऊं आहिनि। बिल्कुलु ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी। डॉक्टर मुमताज़ अली बलोच साहब सीनियर डॉक्टर आहिनि, उन्हनि असांखे वक़्तु ॾिनो। डॉक्टर गफ़ूर शुरो PMA जा सेक्रेटरी आहिनि, उन्हनि असांखे वक़्तु ॾिनो। ऐं पवन कुमार साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तमामु काराइती ॻाल्हि ॿोल ऐं सिहत खाते जा जेके अंग अखर आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल थी। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त एक्चुअल जेके फिगर्स आहिनि, जेके अंग अखर आहिनि, उहे अवाम आॾो रखिया वञनि त जीअं अवाम खे ख़बर पए त हिन मौसम में ही जेके बीमारियूं आहिनि उहे तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। ऐं ख़ासि करे जीअं डॉक्टर मुमताज़ अली बलोच साहब ॻाल्हि कई त अवाम खे आगाही ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे त हिन मौसम में कहिड़ी एहतियात आहे करणु घुरिजे पाणी जे इस्तेमाल में, खाइण पीअण में, ऐं घर में कहिड़ियूं शयूं आहिनि जेके रखणु घुरिजनि या जेके मौजूदु न हुअणु घुरिजनि। दरियुनि ते परदा कीअं लॻाइणा आहिनि, जार कीअं लॻाइणी आहे, ख़ासि करे मच्छरदानियुनि जो जेको इस्तेमालु आहे उहो कीअं करिणो आहे। ऐं ॿियो हुन सां गॾोगॾु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त बरसाति खां पोइ जेके UC सतह ते या टाउन सतह ते जेके चेयरमैन्स आहिनि उन्हनि खे हाणे हिन ॻाल्हि जी सख़्तु ज़रूरत आहे तमामु घणी पूरे शहर में, पूरे सिंध में, त मच्छर मार स्प्रे जेको आहे उहो लाज़मी तौर ते कराए वञे। छो त मच्छर वधी विया आहिनि ऐं मच्छरनि सबबु ई डेंगी मलेरिया ऐं टाइफाइड जेको आहे इहे बीमारियूं इहे वधी रहियूं आहिनि। तव्हां माहिरनि जूं बि ॻाल्हि ॿोल ॿुधियूं, फिगर्स पे जेके असांजे सीनियर रिपोर्ट तव्हांजे साम्हूं रखिया त उहे साम्हूं आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जो सिहत खातो हिन मामले ते सख़्ती सां नोटिस वठे ऐं ख़ासि करे मलेरिया ऐं डेंगी अस्पताल में सां वार्स बि जोड़िया वञनि जीअं आम माण्हू आहे उहो इन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अला भाई।